अरबीअ में फलाह जो जेको लफ़्ज़ आहे सो इंतिहाई वसी लफ़्ज़ आहे, वसी माना रखे थो। आम तरह सां असां सिंधीअ में इन जी माना कंदा आहियूं कामयाब जी, पर कामयाब जी माना अफ़लाह जी पूरी कान्हे। बसि इन खां ॿियो को लफ़्ज़ असां वटि आहे ई कोन्हे जेको मुख़्तसर बि हुजे ऐं लफ़्ज़ अफ़लाह ऐं लफ़्ज़ फलाह उन ते दलालत कंदो हुजे। अहिड़ो को लफ़्ज़ सिंधीअ में उर्दूअ में कंहिं बि ज़बान में कोन्हे जेको हुजे त मुख़्तसर पर उन में जामियत हुजे, वसाअत हुजे। इहो ई सबबु आहे त नमाज़ में बि आहे हय अलल फलाह, अचो फलाह ॾे। अल्लाह ताला हिते फलाह जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। त बहरहाल इन जी तर्जुमा, इन जी माना असीं कंदा आहियूं कामयाबीअ जी, छाकाणि जो ॿियो को लफ़्ज़ कोन्हे। वरना फलाह जी माना आहे ख़ुशहाली। कामयाब त हाणे हिकिड़ो कंहिं इम्तिहान में परचो ॾिनई बाबा पास थी वियो, त सिर्फ़ु उन परचे ताईं पास थियो या को ॿियो मरहलो आयो उन में पास थी वियो, कामयाब थी वियो, इहो त मुख़्तसर आहे। ऐं फलाह जी माना आहे ख़ुशहाली। इंसान जॾहिं ख़ुशहाल थिए त हर वक़्तु ख़ुशहाल हुजे न। हिकिड़े कलाक जे लाइ ख़ुशहाल थियो, मिंट जे लाइ थियो, महीने जे लाइ थियो, हफ़्ते जे लाइ थियो, बल्कि ख़ुशहाली जो मक़सदु आहे त हर वक़्तु ख़ुशहाल रहे, निंड में हुजे, बेदार हुजे। त फलाह जी माना आहे दुनिया ऐं आख़िरत में ख़ुशहाली, दुनिया जी बि ख़ुशहाली, आख़िरत जी बि ख़ुशहाली, क़ब्र जी बि ख़ुशहाली। अल्लाह फरमायो क़द अफ़लहल मोमिनून, मोमिन दुनिया में बि ख़ुशहाल आहिनि, क़ब्र में बि ख़ुशहाल आहिनि ऐं आख़िरत में बि ख़ुशहाल रहंदा। अलबत्ता ख़ुशहालीअ जो मेयार हिकिड़ो त असीं था ठाहियूं त ख़ुशहाल उनखे चइबो जंहिंजो बंगलो हुजे, कार हुजे, सुठी मुलाज़िमत हुजे, सुठो पघार हुजे। ऐं ॿी ख़ुशहाली उहा आहे जेका अल्लाह रब्बुल आलमीन जे इल्म में आहे। असल उहा ई आहे, बंगलो आहे लेकिन आराम कोन्हे, कार आहे सुकून कोन्हे, पघार आहे बेचैन आहे, त इनखे त ख़ुशहाल कोन चइबो। बंगलो बि कोन्हे, कार बि कान्हे, पघार बि कोन्हे, उन जे बावजूदु उन जो दिलि मुतमइन आहे, सुकून में आहे, इनखे चइबो त ख़ुशहाल आहे। उनखे निंड ई कान पई अचे, आराम ई कोन पियो अचे, बेचैन आहे, मुस्तरब आहे, त उनखे ख़ुशहाल कोन चइबो। त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त कामयाब सिर्फ़ु मोमिन आहिनि, मोमिन ई कामयाब थी सघे।